अवललाहुलीम आलालम जोधणी अवललाहुलीम आलालम जोधणी कादिर पंहिंजी कुदरत से कायम आह कदीम वाली वाहिद वहदहू राज़िक रब रहीम सो साराय सचो धणी चई हमद हकीम करे पाण करीम जोड़ू जोड़ जहान जी साईं सदाई करी मथे सिंध सुकार दोस्त मिठा दिलदार आलम सब आबाद करी। सभिनी सदणनि खे प्रोग्राम रामू राधा में रामू जे तरफा नमस्कार हुजे, भलीकार हुजे। अवां खे साल जितो जो खुश हुजो, सलामत हुजो, हर ॾींहुं अवां जो खुशियुनि भरियो गुज़रंदो हुजे। अॼु आचर जो ॾींहुं हुजे, मोकल जो ॾींहुं हुजे, पर जेके कम वारा माण्हू हुजनि, किरत वारा जेके माण्हू हुजनि, उन्हनि लाइ की संसर, की आचर, की जुमो, की सूमर। किरत वारो माण्हू न आचर ते वेहण उनखे अचे, न जुमे ते न सूमर ते वेहण अचे। उनजे अंदर में उनजे ज़हन में फ़िक्र तारी हुजे, फ़िक्र कड़ो हुजे। औलाद खे पढ़ाए लिखाए अॻिते कंदो हुजां, तालीम में अॻु भरो करां, हुनर में अॻु भरो करां, अमन वारे पासे हिननि खे वठी हलां, नसे पते खां हिननि खे बचाए छॾां, हिननि जो ख़्यालु रखां, ही सुठी सोहबत धारींदा हुजनि, हिननि जो ख़्यालु रखां, ही पंहिंजी ॿनी ॿार खे गौर वीचार सां ॾिसंदा हुजनि, हिननि जो इहो ख़्यालु रखां त सुठनि माण्हुनि सां उथणु वेहणु ॾाहणु लिखणु पढ़णु शाइरी बेत इहो ॼाणींदा हुजनि। हिननि जी इहा कोशिश करे तरबियत कंदो हुजां त आहे जो सुहिणे नमूने आदर भाउ कंदा हुजनि। हिननि जी इहा बि तरबियत कंदो हुजां के कुटुंब खे संभाले अॻिते खणी हलंदा हुजनि। हाय हाय, ई सोच रखण वारो जेको माण्हू हुजे न, उहो कॾहिं बि ईअं ॾुखो न थिए, उनखे ॾुख न अचे, उहो ॾुख मां निकिरी वञे, ॾुख मां ईअं निकिरी वञे जीअं कोॾी कोॾी में माण्हू उछलाए कैंची ॿियो रांदीगर हाणे उहो रांदीगर टंग कढाए निकिरी वञे। ईअं मिसाल इहो खणी ॾियां त जेको ॾाहो माण्हू हुजे उनजे रस्तारो को कंडो को जूह निकिरी वञे, छो उनजी सोच अहिड़ी हुजे, उनजी सोच सुठी हुजे, उन सोच जे आधार हू ॾाढो मज़बूत हुजे, हू ॿिए जे फ़िक्र में न हुजे त हू मूंसां छा करे, हू छा करे, हू मुंहिंजी गिला, हू गीबत, इहो हुनखे ज़हन में ई न हुजे, हू पंहिंजे मस्कद ते अॻियां वेंदो हुजे। हाय हाय, भिटाई साईं बि ईअं रखो हुजे कि भिटाई साईं बि पंहिंजे शाइरी आधार असांखे हर ॾींहं ते सम्झाणी ॾिनी हुजे। हीअं न कंदा हुजो हीअं न कंदा हुजो हीअं, माणपो धारींदा हुजो, सुठा थींदा हुजो, अवां ॾाहा हुजो, अवां हुनरमंद हुजो, अवां वॾा वापारी हुजो, अवां तारीख़ी माण्हू हुजो। भिटाई साईं असां ते गर्व करे, असां ते ॾिसी उनखे फ़ख़ुरु अचे, उन सिंध ते असांखे हाणे कीअं रहणु खपंदो हुजे, असां उनजी कीअं ॻाल्हि वधाईंदा हुजूं, कोशिशि तालीम में, हुनर में, साइंस में, इन में जदीद दौर में असां अॻिते वधी हलंदा हुजूं, तॾहिं वञी असांजो हिकिड़ो इल्मु सौर ज़ाहिर थींदो हुजे। न त पोइ दुनिया जा माण्हू छा चवनि, अॼु इहे पुठ ते पियल क़ौम हुजे, हिन खे असां छा करूं, इहे ईअं ई हुजनि, बसि ॿ मानी जा खयो पाण में, जहिड़ो सिड़ो विढ़ियो सिड़ो, बसि राति थी वञे सुम्ही वरी सुबुह। इनखे माण्हू पोइ सुठो न सम्झनि। उहे क़ौमूं सुठियूं जेके तालीम में अॻियां, हुनर में अॻियां, सौर में अॻियां, हुननि पंहिंजा नवां नवां तरीक़ा, पंहिंजे ज़मीन खे असां वटि ज़मीन करणु ॾुखियो थी वियो हुजे, पर इहे ॿिया माण्हू हुजनि जेके ज़मीन मां फ़ाइदो खणंदा हुजनि, उहे चवंदा हुजनि ज़मीन जहिड़ी नेमत न हुजे, असां भाॼियूं अनाज सॼो उन मां पायूं, असांजा माण्हू वरी उन मां थकिजी पिया हुजनि। न यार हाणे छॾींदो हुजे, न बाबा ईअं कीअं, पंहिंजी ज़मीन हुजे, पंहिंजा भितर, पंहिंजी रहणी, पंहिंजी धरती, ईअं कीअं। सो अॼो किरियाण में इहे सॼियूं ॻाल्हियूं करूं छो त हींअर सकाफ़त जा ॾींहं अचनि, कल्चर जा ॾींहं अचनि, पोइ सकाफ़त कल्चर में इहो ई त हुजे, अबा पंहिंजे खे पंहिंजो सम्झंदो हुजे, पंहिंजी ज़मीन खे पंहिंजो सम्झी उन मां पाण उपाईंदो हुजे न, ॿियो अचे उपाए वेंदो हुजे, तोखां न उपाइजंदी हुजे, माना तो में सुस्ती कायली हुजे। वरी ॿी ॻाल्हि कहिड़ी हुजे कि असां वटि जेके माण्हू हुजनि हुनरमंद, असां वटि हारियाणी जेका हुजे, औरत जेका हुजे, जेका अव्हांजी वञी हुजे, अव्हांजी असांजी अमड़ हुजे,
भाॼी हुजे उहा ॾिसो हरियाणी तौर उहा कीअं फसल खे आहे ज़मीन खे खेड़े फसल लुणे कढे ऐं रेज छाजो ॾिए रत जो रेज यानी किथे ॾाटरो आहे हुनजो हथु कपजी पए इहो छा हुजे बा उते ई पटी ॿधे वरी उते ई फसल खे लुणे हुनखे हिन जो डपु न हुजे की हुनखे कहिड़ी सोच हुजे अनाज लहे दाणा खणी घर रखूं मुंहिंजो मर्द ख़ुशि हुजे मुंहिंजो औलाद ख़ुशि हुजे मुंहिंजा अबाणा अचनि उहे अची खाइनि ॾिसंदा हुजनि मुंहिंजो अनाज मुंहिंजो फसल मुंहिंजे मर्द जी ज़मीन त ख़ुशि थींदा हुजनि उनजी हुजे त उन कुटुंब खे पोइ अव्हां कीअं रखो पाण सां सुठो करे रखो सो अॼु खोड़ सारियूं कचहरियूं थींदियूं हुजनि सो अव्हांखे ॿुधाईंदो हुजां मेहराण टीवी इंटरटेनमेंट यूट्यूब ते चैनल हुजे उनखे अव्हां सब्सक्राइब करो लाइक करो बेल आइकन वॼाईंदा हुजो ऐं शेयर कंदा हुजो तव्हां खोड़ सारा प्रोग्राम ही रामू राधा प्रोग्राम ॿीहर यूट्यूब ते ॾिसी सघंदा हुजो मेहराण टीवी ऑफिशियल यूट्यूब ते चैनल हुजे उनखे बि अव्हां सब्सक्राइब करो लाइक करो बेल आइकन उते बि मेहराण टीवी जा रंग पिया हुजनि फेसबुक ते हाणे सिधो सिधो अव्हां ॾिसंदा हुजो फेसबुक ते लाइव उते अव्हां नाला लिखंदा हुजो पंहिंजा लेख करो हाय रामण हाय राधुल टाटा रामण बाय बाय रामण लिखंदा हुजो अव्हां जा नाला बि खणी छॾींदो हुजां त पोइ इहा खोड़ सारी कचहरी थिए पोइ वरी ॾाढा गीत गाना फोन कॉल इहो नंबर बि हले वरी हिन ते फोन कॉल कंदा हुजो त अञा बि खोड़ सारी कचहरी कंदा हुजूं सोचंदा हुजूं त शुरूआत भली थिए त पोइ सॼो ॾींहुं भलो थींदो हुजे हाय हाय पोइ बेटा साईं कीअं चवे अव्हां बि चओ ईंदे चवनी आ विंदे चवनी वेह ईंदे चवनी आ विंदे चवनी वेह छॾे सारो ॾेह अंगण अचिजे उन्हनि जे सो ही अंगण हींअर सकाफ़त जे करे तयारी में हुजे ही बालक अञा इहो सुता पिया हुजनि छा या बालक उथंदा हुजो हाणे काको बि अची वियो हुजे तव्हां सुता पिया हुजो साबस हुजे 4 ॾींहं को 2 ॾींहं स्कूल वञो मोकलूं लॻियूं पियूं हुजनि अव्हां जूं पोइ बि अव्हां ईअं वेठा हुजो मोकल वारे ॾींहुं सुबुह सां माण्हू ईअं तयारु थी सुबुह सां नेरनि करे हीअं करे वरी हीअं काके सां वेही काके जी ॻाल्हि ॿुधंदा हुजो काके सां कचहरी बि कंदा हुजो काके खे हाल अहिवाल बि ॾींदा हुजो वालदेन खे चवंदा हुजो त काके रामण सां फोन ते ॻाल्हाईंदा हुजो हिनखे नियापो मोकिलींदा हुजो काके खे असांजो त मां वरी तव्हां सां राब्तो जोड़े तव्हांखे जवाबु उहो ॾींदो हुजां सो हाणे जेके असांजा हारी आबादगार ॿार जेके हुजनि मसरूफ़ हुजनि हींअर पंहिंजे ज़मीन खे खेड़ण में पोखण में कमद लुणण में ॿिया फसल खोर यानी हू मसरूफ़ लॻा पिया हुजनि पर उते हरियाणीअ जो वॾो किरदारु हुजे हरियाणीअ ते सोढे जोगी हिकिड़ो वाह जो गीत ॻायो हुजे मेहराण टीवी वरी उनखे हए छंडे फूके उहे सभु रंग रखिया हुजनि उन में हरियाणीअ जा सो इहो गीत ॾिसंदा हुजो उन खां पोइ वापसि अचूं फोन कॉल ते अव्हां सां कचहरी करूं खोड़ सारा रंग हुजनि उहे बि शामिल करूं हरियाणी खे ॾिसंदा हुजो राधुल राधुल ओ मासी सोनी मासी के कल खां वठी रड़ूं करूं मजाल जो मासी सोनी कोई जवाब ॾींदी हुजे मासी सोनी हाणे सुबुह सां मासी सोनीअ खे भला कहिड़ी रली सिबणी हुजे सवड़ खे ट्रापो ॾियणो हुजेसि हाणे राधुल खां सॼो हिते रामण भली अकेलो बि ओ मासी सोनी राधुल खे मोकिलींदी हुजे जल्दी हिते सुबुह सां मां नेरानो हुजां अञा पाणी जो गिलास पीतो हुजे न पापो खाधो हुजे न चांहि पीती हुजे जनानू पाण में वेहनि पोइ बसि ॻाल्हि छुटी मर्दी विसरी वञे छा हाणे मौसम मटिजी हुजे हाणे हिननि खे ज़ाद आयो त सवड़ सिबणी हुजे थधि अची वई हुजे हाणे हे हालत हुजे वाह मासी सोनी तुंहिंजा कम पाड़े में हाणे मासी सोनी नयो नओं हाणे अञा लॾे आया हुजनि वीचारी चङड़ी हुजे मासी ईंदे वेंदे मुंहिंजो भेण ख़्यालु रखे पोइ मूं बि राधुल खे चयो मासी जो ख़्यालु रखे हाणे मासी वरी हुनखे वंगारी वठी वई त सवड़ घर जूं सवड़ियूं हुन ठाहे छॾियूं हुजनि
रावण खे असले नायरन कराए छॾिजे हाणे मासी सोनीअ जो कंदी राधुल कम सो उनजो अहिड़ो मथो खाईंदी हुजे जो 2 ॾींहंनि खां पोइ मासी सोनी चवंदी हुजे त असांजे घर न ईंदी हुजी पंहिंजे घर वेठी हुजी पर हाली त मासी सोनी बि वाह जी हुन सां कंदी हुजे कचहरी हेॾां भले रावण वेठो वाक करे सो हिकिड़ो फोन हुजे कॉल हुजे शायदि हलो 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 अदा केरु वालेकुम सलाम हुजे सरदार खुशू जी चङो भलो शुक्र अल्लाह जो लख एहसान मालिक जा तू ॿुधावा तू चङो भलो आहे तुंहिंजा बाल बचड़ा संगत साथी तुंहिंजा मेहरान टीवी वारा अबा सभु ख़ैर लॻो पियो हुजे अवां ठीकु हुजो चङा भला हुजो शुक्र अल्लाह जो लख एहसान मालिक जा तू ॿुधा रमण कीअं भाभी असांजी कीअं तू कीअं तुंहिंजो तबियत सिहत अबा उहा भाॼे तुआरी वई हुजे मासी सोनी जे घर वई हुजे सवड़ सिबण सो उतां हाणे अञा ईंदी हुजे तूं पंहिंजो ॿुधाईंदो हुजे ख़ैर हुजे कोयटा जी मौसम कीअं हुजे शुक्र अल्लाह जो यार सी वियो आहे रमण सी थी वियो हुजे हा सी थी वियो आहे बसि वेठा आहियूं अंदरि कमरे में पोइ मच ॿारे विहंदो हुजी ईअं वेठो हुजी मच बरदो पियो आहे न हीटर हलाईंदो हुजे भाउ छा कयूं गैस बि न आहे हीटर हलाई वेठा आहियूं चले थो पोइ कारोबार खे कीअं करे सुबुह सां न वञी कमकार ते किर्त ते न वेंदो हुजे बाबा वञा थो बसि मज़ो न आहे कारोबार जो बि मज़ो न आहे सी लॻो पियो आहे हाणे इहो नटाइण वारी ॻाल्हि न कंदो हुजे हाणे सी लॻो पियो हुजे त माण्हू कमकार न कंदो हुजे न बाना न वेंदो आहे कमकार कीअं न कंदुमि कमकार जो न कंदासीं खाईंदासीं काथऊं बाप सलाह ॾियण वारो हाला ॾींदो पियो आहे हा हिन खां कम खां इहो नटाइणो न हुजे कम ते वेंदो हुजे यार हाज़िर हुकुम हुजे तुंहिंजो कॾहिं पोइ हेॾे अचे तूं बरा ॾिसण यार कोयटा रे मां त चवां त हिकु न ॿिए ॾींहुं तो वटि हुजां कचहरी करे मोटी ईंदो हुजां पर हिते बि छा करां घर अकेलो राधुला अकेले पोइ हुनखे कीअं माण्हू घर ॿार छॾे कीअं निकिरे अरे बाबा तू भाभी के वक्ती अच न तू चले आज सवर मां तो किसी भी गया ना यार मांजी भाभी के छो पकियो थी ए केड़े घर जी सवड़ केरा मासी सोनी पाड़े में लडे आई हुजे उन जी सवड़ियूं सिबण वई हुजे ना माते माखे चाहिए तो मां भाभी सा मदद कराया न बाबा हां तू अरे सवड़ियूं आई सिबी तू पंजो कम कर हां तू सवड़ियूं सिबंदो तुंहिंजो दुआ हुजे माखे सिवाणी दिया कडेला सिवाणी का यार छो भला ईअं सम्झे थो छा भाॼे खे चवंदो हुजी त सवड़ सिबे हाणे तूं वेही सवड़ियूं सिबंदो हुजे यार तूं बि न सरदार ॻाल्हाई त बसि ईअं ख़बर ई न पई हलो हलो आबा सरदार जी जी सभिनी खे सलाम ॾींदो हुजी वॾी महिरबानी हुजे साल जित हुजो ख़ुशि हुजो सलामत हुजो हर ॾींहुं अवां जो ख़ुशि न भरियो कोयटे में सी अची हुजे हे असांजो दोस्त हुजे ॿाहिरियुनि जहिड़ो दोस्त हुजे सरदार सो हाणे हर घर में ज़ारी हुजे इहा सियारे जी तयारी थिए कपिड़ा लटा काउंट ॿिया टिया या सो चवंदा हुजनि त तयारी करणु मौसम जी अॻु ई खपंदी असां वटि जॾहिं जे थधि पवे पोइ तयारी कंदा हुजूं ईद ईंदी हुजे पोइ तयारी पोइ वठि त कपिड़ो महांगो पोइ सयूं महांगियूं पोइ चवंदा हुआ पूरत न पवंदी हुजे पोइ केॾांहुं पूरत पवंदी हुजे बालक मां बि हाणे स्कूल वञो त तयारी करे वेंदा हुजो बाबा थोरो पाण खे स्वेटर पाए वेंदा हुजो हवा लॻंदी हुजे पोइ तबियत सही न थींदी हुजे पोइ वरी स्कूल वञे माण्हू सही पढ़ी न सघंदो इन करे पाण खे सूट बूट करे पोइ वेंदा हुजो ईअं कंदा हुजो ऐं बाक़ी वरी चवंदा हुजनि असांजे चवणीअ में हुजे हर गुल जी पंहिंजी ख़ुशबू हुजे सो अहिड़ा सुठा कम कंदा हुजो अव्हां जी ख़ुशबू अव्हां सभिनी खे ईंदी हुजे हिकिड़ी फोन कॉल हलो वालेकुम सलाम हुजे अदा केरु कहिड़े शहर खां भा अदा ॻाल्हायां पियो अली खान जमाली खां फौजी अकबर जमाली कहिड़ा अदा तव्हांजा हा अदा ख़ैर फर्स्ट क्लास अव्हां ठीकु हुजो चङा भला हुजो बलोचिस्तान खां न बदीन खां छा हाल हुजे अदा ख़ुशि हुजो बिल्कुलु तव्हांजो प्रोग्राम बहितरीन आहे माशाल्लाह तो अदीब ठीकु आहे असांजी हा उहा बि ठीकु हुजे थधि अची वई हुजे पाड़े में असांजी हिकिड़ी मासी लॾे आई हुजे मासी सोनी
अच्छा अच्छा हा सो उन चयो त मूंखे सवड़ियूं सियारे लाइ सिबड़ियूं हुजनि जो हिन खे वरी वॾी जीअं पाण चयूं था ॾाढी सुठी हुजे सिबण में सुई हलाइण में सो उनखे वठी वियो हुजे राति लॻे मासी सोनी अच्छा 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 अॼु राति जी आहे हा हा सो वंगार वण वई जो मासी सोनीअ पर वञी जो मासी सोनीअ जो मथो खाईंदी हुजे त पाण ई चवंदी आहे मामा पाण ई सिबंदी हुजे तूं वेंदी हुजी सही 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 ॿियो ख़ैर हुजे ठीकु हुजो ॿियो ख़ैर हुजे ठीकु हुजो अच्छा ठीकु थी ठीक थी अदा ॿियो ख़ैर हुजे बिल्कुलु बिल्कुलु अॼु तव्हांजे प्रोग्राम खां ॾाढी ख़ुशी थी मुंहिंजो अदा खां हाल वाल वठूं प्रोग्राम शुरू खां ॾिठो हुजे जी जी शुरू वठो अथमि कीअं ॻाल्हि वणी हुजे त ॻाल्हि कंदो हुजे हुन ॻाल्हि जो बि जवाबु ॾींदो हुजे न बिल्कुलु बिल्कुलु जीअं मां उथियो आहियां फ्रेश थी नाश्तो करे मां अॼु प्रोग्राम ख़बर त आचर जॾहिं ईंदो आहे त मां कीअं टीवी खोले वेठो आहियां तव्हां ॾिसां पियो त पोइ जेका मूं ॻाल्हि शुरू में रखी ॻाल्हि सही रखी हुजे न बिल्कुलु 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 हा माना नेरनि करे उहा ॻाल्हि हुजे माण्हू पंहिंजी धरतीअ ते पंहिंजा कम करे छॾे ईअं न ॿिए जा सिरे छॾे सही सही बिल्कुलु ॻाल्हि वणी अॼु ॾाढी वणी मूंखे पसंदि आई वाह वाह ॻाल्हि वणे पोइ संछर आचर ते असां ॿ ॾींहं हुजूं न जी जी हा हा त इहे ॿ ॾींहं तूं भले ॾिसी पोइ कमु कहिड़ो करी पाण सही सही भाउ जी शादी पियो करां त तूं बि त ॿुधाइजो मूंखे हा हा ज़रूरु ज़रूरु वाह वाह मुबारकूं हुजनि पोइ अमन खे घर वारनि सभिनी खे अव्हां खे मुबारकूं हुजनि ख़ैर जो गीत सुहिणो ॿुधाइजे सुठो ठीकु आहे ज़रूरु ज़रूरु अदा छो न वाह वाह हाज़िर वॾी महिरबानी हुजे साल जित हुजो ख़ुशि हुजो सलामत हुजो सो इहे रंग अव्हांखे अॼु शामिल करे ॾियूं इहे रखंदा हुजूं रंग शामिल थींदा हुजो सभिनि लाइ सो हींअर वाक़ई जहिड़ी मौसम हुजे पोइ हिननि में शादियूं मुरादियूं थियनि इन में बाबा वॾी इहा महिनत करणी पवंदी हुजे हंध ॻोल्हे रलियूं वठी हंध ठाहे पाड़े खां नाला लिखी खणी अचे रखे वरी माण्हू वापसि करे पर वरी जे शादीअ में का ॿ प्लेटूं पाड़े वारनि जूं गुम थियूं का रली गुम थी को विहाणो गुम थियो पोइ मासी सोनीअ जहिड़ियूं जेके मासियूं हुजनि पोइ सदाईं चवंदियूं हुयूं अबा कोन्हे हंधु असां वटि वरी पिया हुजनि असां वटि पंहिंजा पूरा हुजनि अॻे भत में अव्हांखे रिली ॾिनी हुजे विहाणो उहो असांजो मोटियो ई न हुजे हाणे ईअं थींदो हुजे इहा असां अलाए कीअं तव्हांखे कढी ॾिनी हुजे रली हल उहो भत ॿिए भत ताईं ॻाल्हि हलंदी हुजे सो अब इहे भत वारा लाइ इहे वॾा मसइला हुजनि इहे वॾा मसइला रुॻो रली विहाणे जा बाक़ी त दुनियादारी जा वॾा मसइला हुजनि सो हाणे अधे बि फरमाइश कई हुजे पर सुहारी सिंध जा हाणे जो रंग खिड़ी पिया हुजनि त इन ख़ुशीअ में वरी सकाफ़ती हिकिड़ो गीत फ़क़ीर एजाज़ ख़ासि के लिए ॻायो हुजे सफ़ा नओं निकोर हुजे इहो अव्हां जे नाले कंदो हुजां उन खां पोइ वापसि अचूं अञा अव्हां सां खोड़ सारी ॻाल्हियूं बि करूं ऐं मां राधुल खे बि सॾां त मासी सोनीअ जी जान छॾे हेॾे अचे को चांहि ठाहींदी हुजे त वरी को अव्हां सां बि कचहरी को उन सां बि के बवात कंदा हुजऊं ज़रूरु सो इहो अव्हां फ़क़ीर एजाज़ ख़ासि के लिए जो कलाम ॾिसंदा हुजो सकाफ़त ते मां हिन खे सॾु कयां ओ मासी सोनी घर पंहिंजे उहो घर जो माण्हू कहिड़ो हुजे जेको माण्हू मर्द घर में वेठो हुजे अकेलो वेठो ऐं कुकड़ो वांगुरु वेठो बांगू ॾींदो हुजे चवंदा हुजनि जनानीअ जो घणो ख़्यालु रखो पोइ जनानी ईअं हुजे जहिड़ो हुनजो माण्हू पाण मुलाज़िम हुजे हुनजी मर्ज़ी हुजे छा मासी सोनी पाड़े में लॾे आई हुजे हाणे हे जहिड़ी मासी सोनीअ जी बसि कमदार लॻी पई हुजे जीअं मासी सोनी चए त ही टाको हणी उते वञी वेही इहा ख़बर न हुजे त को रामण घर में वेठो हुजे अॼु त मासी सोनी जवाब ई न ॾे सर ओ मासी सोनी न राधुल खे मोकिलींदी हुजी ईंदी हुजां अॼु तुंहिंजो को हाँ फटे हाँ फट न तूं वेही रहंदी हुजी वञी हुते अञा वेही रहंदी हुजी मासीअ खे छा 10 सवड़ियूं सिबी ॾींदी हुजीसि ॾिसंदो न हुजी के हाणे अची गयो हुजे सियारो अची मगज ते पहुतो हुजे न को है को हंध न टपड़ न को कसोड़ न को ॿी न को टी हाणे माण्हू खे पारे में जेको हुजे सॼी राति खड़के
हुजे। मासी सोनिया जी सवड़ सिबण वञी त घर में पंहिंजी न सिबी। उनजी बि सिबा पंहिंजी बि सिबा मां पंहिंजी बोत रखी हुजे। जरूरत न हुजे, जरूरत न हुजे। छो न हुजे जरूरत? हिते पंहिंजी सवड़ सिबणी हुजे त हिते रलियूं सिबणी हुजनि। मासी सोनी पाड़े में लॾे आई हुजे त हुनजो पंहिंजो घर हुजे। साड़ियूं मासियूं ॿियूं टियूं गॾिजी वेही ट्रोपो ॾियनि हुनर कनि। का जरूरत न हुजे, मजो का जरूरत माई न हुजे, का जरूरत बस वॾी हाणे मूंखे पाबंदी लॻी गई हुजे। पाबंदी लॻे सुबुह खां हिते नेरानो घर में वेठो वाका करां वाका वाका सो करी पोइ जरूर घर में छा वेही देगड़ी चुल्ह को छा को थाम उहे बि धोतल न हुजनि। धोतल न हुजनि त खणी तूं बि धोई छॾींदो हुजी। घर जो फर्द हुजी। जनानी घर में न हुजे त मुड़ुस खे खपे घर खे संभालींदो हुजे। हा ही जमाने खे संभालो बीठो जा हर कंहिंखे बि बीठो चवां। मासी सोनी जमाने खे अॼु वरी मां बि थोरो चवंदी हुजां न मूंखे लेट थी गई हुजे। हिते नाज़रीन मूंखे थोरी देरि थी गई हुजे मां वरी जेको गई हुजां मासी सोनी जी सोड़ सिबंदी हुजां। सो इन जे करे मूंखे थोरी देरि थी गई हुजे। उनजी माजरत हुजे। साल जितरो ख़ुशि ऐं सलामत रहंदा हुजो। हेलो हेलो अदा केरु कहिड़े शहर खां भा? अदा वरी नालो ॿुधाईंदो हुजी। फकीर मोहम्मद जतोई। फकीर मोहम्मद जतोई कहिड़े शहर खां अदा? छा हाल हुजे अदा? ठीकु हुजी? चङो भलो हुजी? अबा ख़ैर ख़ैर लॻो पियो हुजे। अवां ख़ैर हुजे, ठीकु हुजो? तोखे जरूर जरूर कलाम ॿुधाईंदा हुजो, जरूर ॿुधाईंदा। वॾी महिरबानी हुजे, वॾी महिरबानी हुजे। नाराज़ न थींदो। नाराज़ जी कहिड़ी ॻाल्हि हुजे? मोहबत में माण्हू खे नाराज़ थियण न खपंदो हुजे। हो वीचारी हाणे पाड़े में लॾे आई हुजे। नेठि माण्हू पाड़े ओड़े जो बि ख़्यालु रखंदो हुजे। कंहिं वॾे सॾु कयो हुजे त उनजी माण्हू ॻाल्हि खे ॿुधंदो हुजे। इन में माण्हू खे कावड़ न करणु खपंदी हुजे। हिते अचे अबा रामण वाकई तुंहिंजी घरवारी तुंहिंजो ख़्यालु न रखंदी हुजे। अबा बचा करे मूं सम्झो मासी सोनिया हाणे अबा इनखे राधुल खे मोकिले मूंखे ॿ टे टाका त हणे हाणे हे वॾी हा वॾी सुघड़ हुजे। हाणे हिन लाइ सुघड़ न हुजे ॿियो छा हुजे? रलियूं सिबा सोड़ियूं सिबा विहाड़ा सिबा ए हमणे हिते आयो हुजां ते हन भाग लॻो हुजे मूंखे। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम हुजे। अदा केरु कहिड़े शहर खां अदा? साईं अयाज़ अली शहर सदात गुलज़ास्तान प्यारे सिंह शहर। वाह वाह हसीन शहर सादातपुर खां हुजे। अदा छा हाल हुजे? ठीकु हुजो? चङा भला हुजो? सब दुआयूं अमन अल्हम्दुलिल्लाह। पाण खुश आहियो? खैर प्यार घर दुआ दुआ लगी पई हुजे। अवां जी जी चाची हुई। हेलो 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 हा बा हाणे चवंदो हुजी। जी जी छा चवंदो हुजी? चाची खुश आहे चाची? हा ओ हाणे आई हुजे वई हुजे मासी सोनी खुश चाक चङा भला हुजो। दुआयूं चाची खुश आहे प्यार घर चाक लगा पिया हुजूं। घर में सभु ख़ैर हुजे? अल्हम्दुलिल्लाह दुआयूं 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 हुजनि। वॾी महिरबानी हुजे। वॾी सभिनी खे सलाम। लख लाइक हुजनि। सभिनी खे सलाम चवंदो हुजे। सभिनी खे सलाम। हिते अचे घर में मुंहुं चवंदो हुजांसि त राधुल को हींअर हे सकाफ़ती ॾींहुं अचे को मुंहिंजे हिते पहिराण भरे न खे के गुल के फुलड़ियूं के हणी ॾींदी हुजी। कराची को वॾो पटको ॿधी वञा त हिन ॾिसंदा हुजनि मूंखे। टाइम जॾहिं अचे त तूं पटको ॿधी हिन घर जहिड़ो पटको ॿधंदो हुजे तूं। हा हिते हेलो वालेकुम। वालेकुम सलाम हुजे। अदा केरु कहिड़े शहर खां अदा? फकीर लखाना संधियाणी। अबा फकीर लखाना साईं ख़ुशि हुजो। चाक चङा भला बहारूं करारूं हुजनि। अल्हम्दुलिल्लाह सब खैर। अधी आई आहे घरो घरो अधी यको तव्हांखे अकेलो करे वई आहे त अकेलो मज़ो ई कोन थो थिए। अबा अकेलो हाणे पाण ॾिसंदो हुजे त हाणे मासी सोनिया वटि वई हुजे सवड़ सिबण हाणे अञा आई हुजे। हा बस इहो शुक्र आहे भला अची वई आहे। हाणे तव्हांखे नाश्तो वाश्तो तयारु करे ॾींदी। हा बस हाणे माण्हू खे कमकार बि करणु खपंदो हुजे न। अॼु कमकार पर ही बि कमु आहे न। असां सां बि कचहरी करणु इहो बि कमु आहे न हिकिड़ो। हा न पर हाणे अकेलो माण्हू अची गया हुजूं न असां अव्हांजे साम्हूं अची गया हुजूं। हा घटि कलाक लेट सां ई हुई। हलो दा हाज़िर हाज़िर ज़रूर ॿुधाईंदा हुजूं।
ओदा हाँ तो साईं जारी ॻाल्हि हुजे तूं बि वाड़े तां केॾे कम कार वञी त पोइ ज़ाहिर पोइ हमरा संभालींदा हुजे न ईअं रामण बज घर वेठो हुजे हीअ मासी सोनीअ सां पंहिंजी सावड़ियूं से बंदी हुजे ना वो सही है वाला एक जो दी भले कचहरी करने हाँ हा ॾिस, हिकु जहिड़ियूं केॾा इहे मर्दनि जूं गिलाऊं कंदियूं हुजनि हाँ वॾियूं तुंहिंजी गिला कई हा हुजे मां ॿियो कहिं ॿुधी तो खे लगी पहुंची हुजे आज मेहरबानी करो उस्ताद शफी फकीर माजी फकीर ॿुधायो कोई मेहरबानी करो हाज़िर हाज़िर दुआऊं कंदी हाज़िर हाज़िर ज़रूर ज़रूर ॿियो असल में तो का डप ही हो जेका मुंहिंजी अलाए कहिड़ी ॻाल्हि कंदी हुजे तुंहिंजी मां कहिड़ी ॻाल्हि कंदी कहिड़ियूं हुजे ॻाल्हियूं करियूं उहो त- अलाए तो का डप कहिड़ो लॻो हुजे पोइ त मासी सोनी ॾे वञे कड़ूं ख़बरूं करे गिलाऊं करे हाणे मूंखे ॿियो कम ई न हुजे रुॻो गिला जी ॻाल्हि हुजे पोइ पाड़े में उहा वञी सभु अचनि राधुल हीअं चई वजे राधुल हीअं चई वजे घर वेठो हुजे हे करे हाणे रामण भला कावड़ खस ॾींदो हुजे के कावड़ कावड़ कीअं को चांहि जो प्यालो को कुझु को छा को ठहंदो हुजे पोइ हले वञे अञा मैं सब पहुती हुजां चाहे जो प्यालो को कुझु को ॿियो कोटरो छा कंदी हुजे को ओ पेटीअ में हुनखे बिस्कुट खे बि तालो हयो वञी हले इहो ई त तोखे सूर हुजे भला मां वेंदी हुजां पेती खुलियल हुजे त बिस्कुट त खाईंदो हुजे हा, मुड़ुस। पोइ हाय हाय तोखे रुॻो पंहिंजे पेट जी गणती हुजे इन पेट जी कड़ी हुजे माण्हू तूं वञी हुजे को घड़ी सवा सुकून त हाय मथे भला, ते हाँ, अच्छा माना मां वञा पोइ सुकून करी बाक़ी हिते तंबूर जहिड़ो मोह बीठो हुजे कि राधुल मूंखे छॾे वई हुजे राजन खे दाहूं ॾींदो हुजे हा हा मां तंबुरो हे तुम्बीअ जहिड़ी पई सदाई वॼंदी हुजे उहा न जमा थींदो हुजे वॼंदो हुजे माण्हू वॼंदो हुजे वॼंदी मुल्क हुजे खे ख़बर पवंदी हुजे कि पहुता हुजऊं मासी सोनीअ खे हेॾे अचणु ॾींदी हुजी त वरी मासीअ खे बि चवंदो हुजां मासी हाणे हाणे उन वीचारी जो कहिड़ो ॾोहो लॻो पियो हुजे हलो हेलो अदा केरु कहिड़े शहर खां अदा माजीपुर शहर खां बलोचिस्तान खां हाजी जाम ॻाल्हायां थो अदा हाजी जाम साईं ख़ुशि हुजो चङा भला हुजो जो ख़ैर तव्हां ख़ुशि आहे भलो ठीकु ठाक हो दुआ दुआ ख़ैर लॻो पियो जे अवां ठीकु हुजो बचड़ा ठीकु हुजनि पाड़वड़ो ठीकु हुजे बिल्कुलु अलहमदुलिल्लाह अल्लाह जा अहसान सां हिकिड़ो साल कयूं था असांजो इहो मञियो वाह 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 वणियो हुजे न हा प्रोग्राम तुंहिंजो ॾाढो वणे थो वाह 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 अवां पाण भला हुजो तॾहिं वणंदा हुजऊं अबा हा बाबा हिकिड़ो सेरो ॿुधायो असांखे कोई हा अॼु दोस्तनि चयो हुजे तो सहरो तो ज़रूर ज़रूर अव्हांखे सहरो ॿुधाईंदा हुजूं वॾी ज़रूर महिरबानी हुजे कुर्ब हुजनि अव्हां जा वॾी महिरबानी हुजे लख थोरा बलोचिस्तान हुजे सिंध हुजे दबई हुजे पोइ जेको ॾे परॾे जिते जिते अव्हां ॾिसो हुते सभिनी जा कुर्ब लख लाइक़ हुजे हाणे मासी सोनी तोखे सॾु करे चवंदी हुजे त राधुल हेॾे रामण तोखे चवंदी हुजे त मासी पहिरियां रामण खे चऊ कावड़ कंदो हुजे मूं ते हर भर हाणे रामण हर भरो कावड़ कंदो हुजे बिला वजा त तोखे मां ॿुधाए न वई हुजां मासी सोनी तोखे चवंदी तूं ईअं चए त मासी मां न हलां रामण कावड़ कंदो हुजे माना हाणे मुंहिंजे रामण खाए मूंखे वठी ॾींदा हुजे मोकल हा ईअं पोइ चवंदी। मां हलंदी हुजां पोइ हलंदी ईअं हा सही हुजे हाज़िर हा, ॿियो ईअं। को हुकुम ऐं काम हुजे त मां हिते बंदी ताबेदार बीठे हुजां हा इहो चवंदी त मासी न त रामण वरी कावड़ कंदो हुजे मुंहिंजो मर्द हुजे पोइ ख़बर हुजे हुनखे वरी कावड़ बि ईंदी हुजे उहो घणेई ख़्यालु कंदो हुजे मुंहिंजो मर्द माना दिमाग़ जो थोरो ईअं हुजे है न न ईअं कीअं दिमाग़ जो ॾाढो सोच जो सुठो हुजे पर हुनखे तॾहिं वरी माना कावड़ करी हलो हा पर हाणे वरी ख़बरुनि जो टाइम थी वियो हुजे सो ख़बरूं बि ज़रूरु थींदियूं हुजनि असांजूं ख़बरूं बि अव्हां ज़रूरु ॿुधो फोन कॉल बि ज़रूरु करो पर हाणे वरी ख़बरुनि जो टाइम थी हुजे ख़बरूं ॾिसंदा जो उन खां पोइ वापसि अचूं अञा तव्हां सां कचहरियूं कंदा हुजूं हाणे चांहि जी देगड़ी रखंदी हुजी हा हा न फटंदो हुजे